अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं बेशक असां मूसा अलैहिस्सलाम के पंहिंजी आयतुनि यानी निशाननि ऐं मौजज़नि ऐं रोशन दलील या पथरी हुज्जत सां मोकिलियो फ़िरौन ऐं संदसि दरबारिन ॾांहुं। पोइ हुननि यानी फ़िरौन जी रइयत फ़िरौन जे हुक्म जी ताबेदारी कई। हालांकि फ़िरौन जो अमर या हुक्म कंहिं बि तरह सही यानी चङाईअ या भलाई वारो न हो। क़यामत जे ॾींहुं पंहिंजी क़ौम जे अॻियां अॻियां हूंदो ऐं उन्हनि खे पंहिंजी अॻुवाणीअ में बाहि ॾांहुं गहले वेंदो ऐं उहो कहिड़ो न बुछड़ो माॻ या घाट आहे जिते उन्हनि खे आंदो वेंदो ऐं उन्हनि ते दुनिया में लानत लागू कई वेंदी ऐं क़यामत जे ॾींहुं बि। ऐं इहो कहिड़ो न बुछड़ो अतिया यानी इनाम या तोहफ़ो हूंदो जेको खेनि मिलंदो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे आहिनि किन वसंदियन यानी बस्तियुनि जा अहवाल जेके असीं तोखे बयान करे ॿुधायूं था। उन्हनि मां के अञा क़ाइम आहिनि ऐं के नास थी चुकियूं आहिनि ऐं पहाड़ ई पटिजी विया आहिनि ऐं असां मथनि ज़ुल्म न कयो पर हुननि पंहिंजे पाण ते ज़ुल्म कयो। ऐं जॾहिं तुंहिंजे रब जो हुक्म यानी अज़ाब अची वियो त संदन उहे महबूद जिन खे हू अल्लाह खां सवाइ पुकारींदा हुआ ते संदन कंहिं बि कम न अची सघिया ऐं रुगो संदन तबाहीअ यानी बर्बादीअ ऐं हलाकत में वाधारो कयाऊं। यादि रखो त उहे महज़ माज़ी जा किस्सा न आहिनि ऐं तुंहिंजो रब जॾहिं कंहिं वसंदीअ जी पकड़ कंदो आहे जेका ज़ालिम हूंदी आहे त ईअं ई पकड़ींदो आहे। बेशक संदसि पकड़ ॾाढी सख़्त ऐं ॾुखोईंदड़ हूंदी आहे। हक़ीक़त इहा आहे त उन में यकीनन हर इंसान लाइ जेको आख़िरत जे अज़ाब खां डिॼे थो हिकु वॾी निशानी यानी सबक़ आहे। उहो हिकु अहिड़ो ॾींहुं हूंदो जंहिं ॾींहुं इंसान ज़ात खे गॾु कयो वेंदो ऐं उहो मुशाहिदी जो ॾींहुं हूंदो यानी जंहिं ॾींहुं सभु कंहिंखे हाज़िर कयो वेंदो ऐं असां उन ॾींहं खे हिकु मुक़ररु मुद्दत खां वधीक पोइते न कंदासीं यानी का बि ढेर न ॾींदासीं। ऐं जॾहिं उहो ॾींहुं ईंदो त कंहिंजी बि पुछण जी मजाल न हूंदी सवाइ उन जे जंहिंखे हू यानी अल्लाह इजाज़त ॾिए। पोइ उन ई ॾींहुं माण्हुनि मां को बदबख्त ऐं को नेक बख्त हूंदो। पोइ जेके बदबख्त हूंदा ते दोज़ख में वेंदा उन में संदन उञ ऐं बाहि जे अज़ाब जे करे सीने ॾारींदड़ चीखूं ऐं कूकूं ऐं कॾहिं वांगुरु हींगू हूंदियूं। उहे उन में सदाई रहंदा जेसीं ताईं ज़मीन ऐं आसमान क़ाइम आहिनि यानी हमेशा हमेशा लाइ सिवाइ उन जे जेकी तुंहिंजो रब चाहे यानी जेकॾहिं उन खे छुटकारो अनायत फरमाए। बेशक तुंहिंजो रब जेको वणे सो करे थो हुन खां केर बि पुछण वारो न आहे ऐं हू न कंहिं ते ज़ुल्म करण वारो आहे ऐं न नाक़दरान आहे। ऐं जेके नेक बख्त भलारा कया विया से जन्नत में वेंदा ऐं सदाई मजिस रहंदा जेसीं ताईं आसमान ऐं ज़मीन क़ाइम रहनि सिवाइ उन जे जो तुंहिंजो रब जेकी चाहे। इहा बख़्शिश केता अणखुट हूंदी ऐं कॾहिं बि ख़तम न थींदी। पोइ ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही माण्हू अल्लाह खां सवाइ जिन जी पूॼा कनि था उन्हनि बाबति तूं शक न कर यानी उन्हनि जो कहिड़ो हशर थींदो। इहे अहिड़ीअ तरह पूॼा कंदा रहनि था ऐं कंदा रहंदा जहिड़ीअ तरह अॻु में संदन अबा ॾाॾा कंदा हुआ ऐं यकीनन असीं खेनि उन जो पूरो पूरो हिस्सो यानी बदिलो ॾींदासूं बग़ैर के कमीअ कोताहीअ या कंहिं काट कूट जे।